जी सोना साहिब हो बीपी तो चेक कयो छा आहे अल्लाह पाक छा था How majestic. जी नाज़रीन असां जगलोट खां पहुता आहियूं गिलगित खां असां हाणे हलंदासीं नलतर वैली ॾांहुं नलतर वैली हितां खां आहे 38 किलोमीटर। ही आहे गिलगित जा बहितरीन मंज़र माशाअल्लाह हेॾां ॾिसो। ऐं हाणे असां हलूं था टूवर्ड्स नलतर वैली। प्यारा सुहिणा सभा जहिड़ा सिंध वासियो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जगलोट हिकु उहो शहर आहे जिते 3 पहाड़ी सिलसिला अचे मिलनि था, जंहिंजो नालो कराकरम, हिंदू कुश ऐं हिमालयन रेंज आहे। उन्हनि मां ई हिकु रेंज में ही नागा पर्वत पहाड़ आहे जेको दुनिया जी 9 नंबर ऊंची चोटी आहे ऐं इन जी जेका हाइट आहे 8136 मीटर सतह समंदर खां ऊंची आहे। ही तव्हांखे रस्ते में ऊंचे घाट नज़र ईंदो। नागा पर्वत दुनिया में द किलर माउंटेन जे नाले सां बि मशहूरु आहे, छो त हिते 10 मां 9 कोह पेमा मोटी न सघंदा आहिनि। बहरहाल हिन रस्ते जी ख़ूबसूरती बाज़ोक माण्हुनि जे लाइ कंहिं जन्नत खां घटि न आहे। इंजॉय कयो। जी नाज़रीन असां नलतर वैली ॾांहुं वेंदे जी हिकिड़ो ख़ूबसूरत आबशार ॾिठो। हालांकि ही तमामु वॾी चढ़ाई आहे, गाॾी न पे चढ़ी। थोरो रोड जो व्यू कराइजो कैमरामैन, थोरो रोड जो व्यू करायो। ॾिसो त ही मां हलां थो ज़ोरीअ हेठि धिकियो थो वञा, तमामु मथे हो, गाॾी न पे चढ़ी। पर आबशार अहिड़ो हो जो असांखे बीहण ते मजबूर करे छॾी। माशाअल्लाह छा त कुदरत रंग भरिया आहिनि। माशाअल्लाह ॾिसो त अल्लाह पाक ॿिनि जबलनि जे विच मां हेॾी फ्लो सां पाणी निकिरे थो। ऐं छा त रब साईं जी तख़लीक़ आहे, छा त रब साईं जी रबूबियत आहे। माशाअल्लाह प्लीज़ असांजो पोरियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त ज़रूरु लाइक ऐं सब्सक्राइब असांजो पोरियो साबिया वञे। माशाअल्लाह शइ वणेव त सुभान अल्लाह चई छॾिजो। सुहिणा मनमोहणा सिंधवासियो, नलतर पहुचंदे ई पंहिंजी गाॾीअ खे पार्किंग में बीहारे जीप ते सफ़र करणो थो पए, छो त हिते अक्सर रस्ता ऑफ रोड ट्रैक्स आहिनि। नलतर 0 पॉइंट ॾांहुं रवानगी आहे असांजी। आप तो पहले स्नो लेपर्ड देखते हैं क्या करें? भले स्नो लेपर्ड दिखा दो। एक काम करें ना, मैं इधर गाड़ी रोकता हूँ, इधर से आगे रास्ता दिखाता हूँ, ऊपर जाके स्नो लेपर्ड देखता हूँ। पहले 0 पॉइंट से होके आते हैं न यो होंडा है थी भी ना। कौन सी साईं मुंहिंजा तमामु घणी मुसाफ़त खां पोइ गिलगित खां पोइ जेको आहे सो नलतर वैली
नलतर वैली जे भी असां 0 पॉइंट ते बीठा आहियूं, जिथे मस्जिद शरीफ नज़र आई, अलम पाक नसब थियल, ऐं हितां जा मोलाई बि तमामु जेको आहे सो वॾी महिनत कनि था। ऐं ही पहाड़ ते ॾिसो या अली मदद लिखियल आहे, माशाअल्लाह माशाअल्लाह। हितां जा मोलाई यगाना मोलाई आहिनि, कमिटेड माण्हू आहिनि त असांजे सिंध जा बि घटि कोन, उहे महिनती बच्चा आहिनि, तमामु भला आहिनि, तमामु सुठा आहिनि, आज़ादारी बाक़ाइदे पंहिंजे तरीक़े सां कंदा आहिनि, महिनत सां, दिलि सां। पर हिते बि आज़ादारी ॾाढी सुठी नज़र आई। ऐं माशाअल्लाह हेॾां ही चेक कयो त ही बर्फ़ीलो पहाड़ आहे, इहा बर्फ़ हेठि किरे थी पई, बर्फ़ हेठि किरे थी पई। असां आहियूं सेप्टेंबर जे महीने में, अॼु ग़ालिबन 20 सेप्टेंबर आहे, पर हिते डिसंबर वारो सीउ आहे बाक़ाइदा। ही आबादी, ही पहाड़, कैमरा जी अखि हिनखे एतिरो ख़ूबसूरत नथी ॾेखारे जेतिरो ही साम्हूं आहे। छा तव्हांखे ॿुधायूं, अचणु तमामु ॾुखियो आहे, पर यकीन कयो अचण खां पोइ इंसान जा समूरा थक लहिजी था वञनि, छो त हर तकलीफ़ खां पोइ आसानी आहे। माशाअल्लाह ॾाढो मज़ो आयो। ऐं ही ॾिसो हिकिड़ी टीम आयल आहे, ही बि पंहिंजी कैंपिंग कनि था पिया, असां बि कयूं था, हू बि कनि था पिया। ऐं ही असल मज़ो आहे ई इहो, असां कोयलनि जी सिगरी आंदी आहे, हुननि सिलेंडर आंदो आहे। असांजो सफ़र वॾो हो, डपु थियो पिए सिलेंडर फाटी न पए, पर कोयलनि जो कमु को एॾो ॾुखियो कोन्हे। बेहतरीन, अल्लाह अकबर। ही उहा पॉइंट आहे जिथां नलतर वैली जो हर हिस्सो नज़र अचे थो, क्रिस्टल क्लियर, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, नज़र अचे थो। ईच एंड एवरीथिंग इज क्रिस्टल क्लियर, यू कैन सी इट, यू कैन चेक इट। ऐं माशाअल्लाह रंगीअ जा रंग ॾिसो, वाह साईं वाह, साफ़ आसमान ते, ऐं आसमान ॾिसो केॾो साफ़ आहे, क्रिस्टल क्लियर आहे। ऐं ही पाणी जो फ्लो ॾिसो त केतिरो मथे वेठा आहियूं त बि पाणी असां वटि हले थो पियो, ऐं असां वटि थर में पाणी पीअण लाइ न आहे। कुदरत वारे जा रंग आहिनि, हर शइ खे पंहिंजे तख़लीक़ सां, पंहिंजे तरीक़े सां अल्लाह पाक ठाहियो आहे। सुहिणा सिंधवासियो, नलतर 0 पॉइंट ते इंजॉय करण खां पोइ हाणे असां रवां दवा आहियूं नलतर वैली में क़ैद हिकु स्नो लेपर्ड खे ॾिसण जे लाइ, जेको तमामु ख़ूबसूरत जानवर आहे ऐं दुनिया जो वाहिद स्नो लेपर्ड आहे जेको क़ैद में आहे। ही हिकु निहायत ई अणलभ जानवर आहे ऐं वाइल्ड लाइफ वारा कमु करे रहिया आहिनि त हिन जी नस्ल खे अफ़ज़ाइश ॾिनी वञे। We are hiking this much.